नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त तंज़ीम इस्लाह अल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया पाकिस्तान ज़िले घोटकी जो इजलास दरगाह हुसैनाबाद जे तर्जुमान सैयद मोहसिन हुसैन शाह बुखारी जी सदारत में थी गुज़रे, जंहिंमें ज़िले घोटकी जे जनरल सेक्रेटरी अब्दुल रशीद नोनारी, सैयद ज़ाहिद अली शाह बुखारी, हाफ़िज़ मोहम्मद रफ़ीक ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में हुसैनिया जमायत जे रूहानी पेशवा सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी कंबर वारे साईं जी 14 अक्टूबर ते घोटकी आमद ऐं जलसे जे हवाले सां अहम फैसला पिण कया विया आहिनि, जंहिंमें ज़िले घोटकी समेत समूरे सिंध मां हज़ारे मुरीद अक़ीदतमंद ऐं हुसैनी जमायत जा कारकुन शरीक थींदा। इन मौक़े ते इजलास में इहो फैसलो कयो वियो त 27 अक्टूबर ते सखर में नामूस, रिसालत, तहफ़ुज़, अज़मत, साहबा व मोहब्बत अहले बैत रैली घोटकी में 100 खां वधीक गाॾियुनि जे काफ़िले सां भरपूर नमूने शिरकत कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।